नाज़रीन, मुल्क में गैस ऐं पेट्रोलियम शयुनि जो बहिरान वधी वियो आहे। सिंध हुकूमत पारां पेट्रोलियम कंपनी जे नई सिर जोड़जक जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध पेट्रोलियम कंपनी गैस जी ॻोल्हा लाइ कमु कंदी। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु आहे, संदसि वधीक चवणु आहे त सिंध पेट्रोलियम कंपनी सूबे में गैस ऐं पेट्रोल जी ॻोल्हा लाइ लाइसेंस ॾींदी। तवानाई वारे वज़ीर वफ़ाक़ ऐं सूबनि विच में कुदरती वसीलनि बाबति नओं मुआइदो करण जो बि मुतालबो करे छॾियो आहे। मुल्क में गैस ऐं पेट्रोलियम शयुनि जे बहिरान जे हवाले सां ॿुधायूं पिया। सिंध हुकूमत पारां पेट्रोलियम कंपनीअ जी नए सिर जोड़जक जो फ़ैसिलो कयो वियो। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु आहे, सिंध पेट्रोलियम कंपनी गैस जी ॻोल्हा लाइ कमु कंदी। सिंध पेट्रोलियम कंपनी सूबे में गैस ऐं पेट्रोल जी ॻोल्हा लाइ लाइसेंस ॾींदी। जॾहिं त तवानाई वारे वज़ीर वफ़ाक़ ऐं सूबनि विच में कुदरती वसीलनि बाबति नओं मुआइदो करण जो बि मुतालबो करे छॾियो आहे। मुल्क में गैस ऐं पेट्रोलियम शयुनि जे बहिरान सबबि सिंध हुकूमत पारां पेट्रोलियम कंपनी जे नए सिर जोड़जक जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया अवां खे ख़बर जे हवाले सां। सिंध पेट्रोलियम कंपनी सूबे में गैस ऐं पेट्रोल जी ॻोल्हा लाइ लाइसेंस ॾींदी। तवानाई वारे वज़ीर वफ़ाक़ ऐं सूबनि विच में कुदरती वसीलनि बाबति नओं मुआइदो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। मुल्क में गैस ऐं पेट्रोलियम शयुनि जो बहिरान आहे। सिंध हुकूमत पारां पेट्रोलियम कंपनीअ जी नए सिर जोड़जक जो फ़ैसिलो कयो वियो।